अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दो दो में ज़बरदस्त अदाकारनि जी एंट्रीज़ थी चुकी है ऐं दोस्तों तमामु जल्द हाणे हिन महीने जी आख़िरी तारीख़ुनि में हिन जी शूटिंग स्टार्ट कई वेंदी। साम्हूं तव्हां ॾिसी रहिया पोस्टर सभिनी अदाकारनि जा वाज़े थी चुका आहिनि कहिड़ा कहिड़ा अदाकार दो ड्रामो में कमु कंदा। अञा कुझु ड्रामे जा पोस्टर बाक़ी आहिनि, उहे बि तमामु जल्द अची वेंदा, उहे बि तव्हां सां असां शेयर कंदासीं। हिन टाइम साम्हूं तव्हां ॾिसी रहिया आहियो, यकीनन तव्हां सम्झी विया हूंदो इन्हनि में काफ़ी वॾा अदाकार आहिनि, वॾा नाला आहिनि, जंहिंमें असद कुरैशी, इरफ़ान शेख, अहमद अली शेख, साइन निसार शाह ऐं इन में ज़बरदस्त एक्टर आहिनि, जंहिंमें सैयद फ़खरुद्दीन शाह बि आहे, नसरीन नाज़ बि आहे, सिदरा बि आहे ऐं लाइबा शाहिद राजपूत बि आहे। इहे पुराणा सैयद महबूब शाह, इहे पुराणा ऐं सीनियर आर्टिस्ट आहिनि। सभिनी अदाकारनि जूं पिक्चर वाज़े करे असां तव्हां ताईं पुॼाए छॾियूं आहिनि। उमेद आहे तव्हां सम्झी विया हूंदो त हीउ ड्रामो दो हिकु ज़बरदस्त सोप सीरियल थियण वारो आहे। लीसन चॾड़ बि हिन में मौजूदु आहे, काइनात बि मौजूदु आहे, लाइबा आहे, अकील कुरैशी आहे, सुठा एक्टर आहिनि। ख़ुदि मंज़ूर दानिश साहब उर्फ़ लौंग पाण डायरेक्टर बि आहे, ड्रामे में उनजो करेक्टर बि आहे। ऐं दोस्तों उमेद कयां थो हीउ ड्रामो जेको आहे सभिनी ड्रामनि जा रिकॉर्ड तोड़ण वारो आहे। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब कंदा।